खेसि चइजो त मूंखे निहारे वञे या जियारे वञे या त मारे वञे। याद माज़ी जा वर्क उथलाईंदे नौजवान कलमकार आजिज़ अला बख्श मियाणो जो महबूबा ॾांहुं लिखियल ख़त। मुंहिंजे मन जी महबूबा ही ज़ख़्मी पखी जियां तड़पंदड़ रूह सां तोॾां चिठी जा 4 अखर उमाणे रहियो आहियां, उमेद त ख़ुशि हूंदे। ऐं तुंहिंजे चपनि ते मुर्कनि जा पोपट उॾामंदा हूंदा पंहिंजी अधूरी मुलाक़ात तोखे अलाए यादि बि हूंदी अलाए विसारे छॾी। पर पहिरीं मूंखे सुबुह सवेर वारी पंहिंजी मुलाक़ात अॼु बि चिटी यादि आहे। काफ़ी भेरा सोचियमि त तोॾां ख़त लिखी कंहिं गुलाबी बॉक्स में विझी कंहिं मासूम ॿार जे हथ ते 4 खिटमिटनि समेत उमाणे छॾियां। पर पहिरीं काफ़ी भेरा दिलि जे सफ़ेद पननि खे कारा करे मायूसी सां मिटाए छॾियमि। हर बार इहो सोचियमि त तूं इंटरनेट जी तकड़ी उॾाम में आहीं बि अलाए न बि। ऐं सोचियमि त थी सघे थो अॻे जीअं अॼु बि तुंहिंजूं नाज़ुक आङुरियूं कीबोर्ड वारे मोबाइल ते घुमंदियूं हुजनि। ऐं तुंहिंजे दर्द खां आउं घणो वाक़िफ़ बि आहियां। हा, पहिरीं तुंहिंजूं हसरतूं उमेदूं सभु लुड़ी चुकियूं आहिनि ऐं मूंखे इहा बि पक आहे त तूं अॼु बि अकेलाई जी उस में तड़पी थी ऐं आङुरियुनि ते पंहिंजा दर्द ॻणी थी। पंहिंजा दर्द ॻणण खां बहितर आहे त यादि माज़ी खे विसारे छॾ। सॼण साईं, तोखे ख़बर आहे त हिते कागज़ ऐं कलम मिलणु वॾो मुश्किल आहे। पंहिंजी रत सां ही ख़त इन करे बि लिखियो अथमि त मुंहिंजूं ॿुॾी वियल हसरतूं हवाउनि आधार जॾहिं बि तो ताईं मयार पहुचाइनि त चरी चिठी खे 4 टुकर करण बजाए मोट ज़रूरु ॾिजां। असां यादगीरनि जे एल्बम खे खोले जॾहिं बि ॾिसूं तुंहिंजी तस्वीर खे था। तुंहिंजे जवाब लाइ ही ज़ख़्मी दिलि जूं आलियूं अखियूं अॼु बि मुंतज़र रहंदियूं, छो त मुंहिंजूं तकलीफ़ूं रिण जे गरम कंधी खां वेंदे कोहिस्तान जे पटनि ताईं पाण मुरादो दफ़न थियल आहिनि। ऐं हा, पहिरीं हाणे मोकिलायूं था अशरफ पली जे इन्हनि सिटनि सां। असांखे असांजी इहा ई दुआ पुॼाणा पहिरीं तो पथर थी वञूं। सिर्फ़ु तुंहिंजो आजिज़ अला बख्श मियाणो।